हेलो अस्सलाम वालेकुम गुड इवनिंग वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो ख़ैर ख़ैरियत सां आहियो ऐं अॼु असां तव्हांजे लाइ स्पेशल प्रोग्राम खणी आया आहियूं सूफ़ी प्रोग्राम तव्हांजे लाइ अॼु असां डिज़ाइन कयो आहे असांजा जेके सिंगर्स आहिनि माशाल्लाह तमामु बहितरीनु सिंगर आहिनि पूरी टीम आहे उन्हनि जी असां उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं माशाल्लाह सां सूफ़ी गाना ॻाईंदा आहिनि त तव्हां बि जेको आहे अॼु असांखे कॉल करे फरमाइश बि करे सघो था तव्हां उन्हनि सां ॻाल्हाए बि सघो था मां तव्हांखे ॿुधायां त अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि सूफ़ी सिंगर आहिनि फ़क़ीर एजाज़ अली ख़ासि क़ैली ऐं हारमोनियम ते आहिनि मुर्क महबूब अली ढोलक ते आहिनि फ़क़ीर सुभान अली ऐं डफली ते आहिनि सजाद अली ऐं उन्हनि सां गॾु आहिनि फ़क़ीर पुनहल कुरेजो त बिल्कुलु एजाज़ भाउ खे जेको आहे कलंदर लाल शहबाज़ जो बेस्ट सिंगर अवॉर्ड 2019 में मिलियो हुयो ऐं उहो जेको उन्हनि जो कलाम हुयो आओ मुश्किल कुशा की शान सुनो अली है बोलता क़ुरान सुनो हैदर मौला अली मौला त माशाअल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे खोड़ अवॉर्ड हिननि खे मिलिया आहिनि ऐं असांजी दुआ आहे त अलाह साईं हिननि खे ईअं ई अॻिते वधाईंदो रहे ऐं ईअं ई अलाह साईं हिननि खे जेको आहे कामयाबी ॾींदो रहे ईअं ई अवॉर्ड्स खटींदा रहनि बसि न थिए किथे बि जेके बि दुनिया जा वॾा वॾा अवॉर्ड्स आहिनि सभु हिननि खे मिलनि असांजी दुआ आहे हिननि खे ऐं बिल्कुलु हुननि खे वेलकम कंदासीं हुननि सां कचेरी बि कंदासीं हुननि खां सूफ़ी कलाम बि ॿुधंदासीं त तव्हां बि हुननि सां कचेरी करे सघो था कॉल जे ज़रिए ऐं पंहिंजी फरमाइशूं बि करे सघो था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मां तव्हां सभिनीनि खे जेको आहे दिलि जी गहराइनि सां किचन जी पूरी सत जी तरफ़ां तव्हांखे त ख़ुशि आमदीद थी चवां कहिड़ा हाल आहिनि तव्हां सभिनीनि जा ठीकु आहियो तबियत ठीकु अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आबाद हुजो तव्हां बि असांजे केटीएन जी पूरो सत जेको आहे जी जी अदर साहब असांजा प्रोड्यूसर साहब आहिनि असांजो जेको डायरेक्टर साहब आहे एंडी सभिनि खे असांजूं दुआऊं आहिनि आबाद हुजनि माशाल्लाह 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 ऐं ॾाढो सुठो थो लॻे तव्हां सभई हिते आया हुयो थैंक यू असांजो पंहिंजो घरु आहे केटीएन जी 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 केटीएन जो जॾहिं बि हुकुम थींदो आहे असां त हिते पुॼंदा पंहिंजो घरु सम्झंदा आहियूं छो जो असांजी जेकी पज़ीराई केटीएन खां थी जी 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 चैनल त पहिरियां पीटी बि हूंदी हुई जॾहिं असांजो सिंधी चैनल केटीएन आयो पहिरियों वाहिद चैनल जंहिं असांजे फनकारनि खे सॼी दुनिया में निर्वाह कयो माशाल्लाह असांखे इलाही ख़ुशी थींदी आहे पंहिंजे केटीएन ते जॾहिं अचणु थींदो आहे न सही इलाही ख़ुशी सां ईंदा आहियूं माशाल्लाह माशाल्लाह अच्छा अॼु मां चाहींदसि त असां तव्हांजी पसंदि जा बि गाना ॿुधूं ऐं जेके असांजा व्यूवर्स आहिनि जेकॾहिं कॉल कनि था त उन्हनि जी बि हिकु ॿ फरमाइशूं पूरी करण जी कोशिशि कंदासीं इंशाल्लाह त प्रोग्राम जे स्टार्ट तव्हां कहिड़े कलाम सां था कयो लतीफ़ साईं वाइस सां कयूं माशाल्लाह प्लीज़
तनी दोरे घोरे मुझे जिंदड़ी जतन का लाइट वया मैया के लोरी घोरे मुझे जिंदड़ी जतन का अल्लाह तमामु बहितरीनु माशाल्लाह, ॾाढो सुरीलो आवाज़ ऐं वरी कोरस में सभिनीनि जॾहिं मिली ॻायो त वाह वाह माशाल्लाह, एॾी ख़ूबसूरत वाई आहे। जी जी लतीफ़ साईं जी वाई बिल्कुलु सुंग सां बहितर मज़ो थींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह माशाल्लाह। अदा केतिरे अरसे खां वठी तव्हां ॻायो पिया? बाबा 1988 खां वठी माशाल्लाह नंढड़ा हुआसीं, 8-9 साल उमिरि हुई असांजी। सही शौक़ु हुयो असांखे पढ़ण सां बि हुयो, पंहिंजी तइलीम कंटिन्यू रखीसीं माशाल्लाह। उन सां गॾु वरी पंहिंजो ई शौक़ु बि हुयो असांखे ॻाइण वॼाइण सही जो। असांजो उस्तादु ईंदो शहीद गुलशेर तीवणो जी जी ऐं बाबा असांजो ॾाॾा जलाल उस्तादु, माशाल्लाह जेको मुंहिंजो उस्ताद जो बि उस्तादु हो, उस्तादु जलाल चंड जो, सही कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। जी 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 उन जो शागिर्दु हो मुंहिंजो उस्तादु शहीद गुलशेर तीवणो, सही जंहिंजो हींअर भाउ आहे अदा दिलशेर तीवणो, हींअर ॻाए पियो सिंध में, बहितरीनु नालो आहे, वॾो नालो आहे सिंध में। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। उहो असांजो उस्तादु असांजे इलाइक़े में घणो ईंदो हुयो, पोइ असां उनखे ॿुधी करे असांखे शौक़ु थियो। अरे वाह वाह पोइ असांजे वालिद साहिबु बाबा साईं जन जो वरी हूंदी दोस्ती उस्तादु जलाल चंड सां, सही हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। उहो त अबो असांजो, पर असांजो जेको इश्क़ु शौक़ु हुयो उहो वरी उस्तादु बाबा गुलशेर तीवणो, उनजो राग ॿुधंदासीं, शौक़ु हूंदो। पोइ नंढड़ा हूंदा हुआसीं न, पोइ जिथे बि ॿुधंदासीं असांजो उस्तादु असांजे इलाइक़े में आयो, पोइ राति जो बाबा वारा सुम्हंदा हुआसीं, मां ॿियो असांजो दोस्त आहे पंहिंजो कोमर ई आहे, असां राति जो चोरी राग ॿुधींदासीं
इहो खोप कोन थींदो नंढड़ा आहियूं बड़ा वार ते केर असां सां विड़े या कोई थींदो आहे न वॾो इश्क़ हूंदो पोइ बाबा साईं मूंखे वठी वेंदो वॾा उस्ताद पंहिंजे मोरे में शहर में बांदी रोड ते उस्ताद जो बंगलो अच्छा अच्छा ज़बरदस्त माशाल्लाह तव्हांजे लाइ कॉल्स बि माशाल्लाह इलाही ईंदियूं त हिते बि कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए ऐं जान मम थे पियो ॻाल्हायां तला चल कोटले मां थे पियो ज़िलो पतीन खां अची कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि ज़ोर मज़े में अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीकु ठाक तव्हां ठीकु आहियो हा ये प्रोग्राम रेडी ॾिसंदो न काल अॼु लॻी आहे मुंहिंजी फनकार पसंदि जो फनकार एजाज काट के लिए तो मुंहिंजो कलाम को सुठो फरमाइश असांजी ॿुधे जी 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 तव्हां बिल्कुलु फरमाइश करे सघो था हा प्रोग्राम डेली तो ॾिसंदो मूंखे ॾाढो पसंदि आहे काल अॼु लॻी आहे पहिरीं चकर बसि भाउ माज़रत उहो असल में कॉल्स ईंदियूं रहंदियूं आहिनि त नंबर बिज़ी मिलंदो हूंदो तव्हांखे हा बिजी हूंदो आहे ऐं दुकानदार आहियां पोइ नंबर बिजी थियो आहे केॾी केॾी महिल ख़ैर आहे भाउ हीअं तव्हां ट्राई कंदा रहंदा कयो जीअं अॼु तव्हांजी कॉल मिली वई इनशाला ॿिए दफ़े में मिली वेंदी हा ठीकु आहे ऐं सभु चैनल चेकियन जो तव्हां पुराणो ॿुधंदा ॾिसंदा आहियो जी 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 ठीकु आहे भाउ ॿियो कुझु चवणु चाहींदो तव्हांजी फरमाइश कहिड़ी हुई एजाज के तो मूंखे कलाम को सुठो ॿुधाए ठीकु आहे भाउ बिल्कुलु चऊंसि था पंहिंजो ख़्यालु रखिजो अलाह हाफ़िज़ अलाह हाफ़िज़ अच्छा जी मां इहो बि तव्हां खां पुछणु चाहियां त तव्हांजो पुटु आहे तव्हां सां गॾु माशाल्लाह सां जी पंहिंजो अलॻि ॻाईंदो आहे जो पंहिंजो सुंग आहे पंहिंजो पंहिंजी वांदि कई हूंदी आहे आज़ादी आहे जीअं त वरी पोइ मूंसां गॾु हूंदो आहे सही और मूंसां पंहिंजो भाउ बि हूंदो आहे अदा फयाज़ अली अच्छा अच्छा हा वरी जो जॾहिं आयासीं त वरी नंढड़ो अदा फयाज़ वरी हुते ख़तबत बि आहिनि दोस्तनि जा वरी सभु सलो बि आहिनि सही सही अदा वरी ॾेई नंढड़े माशाल्लाह माशाल्लाह त तव्हांजी जेका इहा टीम जेका हीअं तव्हां सां गॾु वेठी आहे या हमेशह तव्हां सां गॾु हूंदी आहे हर वक़्तु तव्हां सां गॾु हूंदी आहे त तव्हां केतिरे अरसे खां वठी ॻाइणु शुरू कयो मूंखे बि तक़रीबन 7-8 साल थी विया आहिनि हिन फील्ड में बाबा ई शागिर्द आहे तव्हां हा बिल्कुलु बिल्कुलु त कॾहिं बाबा दड़का बि ॾिना हूंदा तव्हांखे हा इहो त आहे बिल्कुलु लड़का मिलनि था जी पर जी पोइ इहो वधीक सुठो न लॻंदो आहे जॾहिं तव्हांजो बाबा ई तव्हांजो उस्ताद हुजे त वधीक सुर पका थींदा आहिनि हा बिल्कुलु इहो त आहे जी या जी कुझु माण्हू वरी परे बि भॼंदा आहिनि त न बाबा खां न आहे सिखणो असांखे ॿियो मार बि थींदी आहे मोहबत बि थींदी आहे जी बिल्कुलु ग़लति वेंदासीं मोहबत जी 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 हा असां लाइ सोचनि था न वॾड़ा जेके बि आहिनि त बिल्कुलु माशाल्लाह तव्हां बि ॻायो पिया इहे सूफ़ी तव्हां बि ॻाईंदा जी जी आहियो? बिल्कुलु बिल्कुलु सूफ़ी सूफ़ी जी ॻाईंदा जी आहियो ठीकु आहे माशाल्लाह ज़बरदस्त जी त तव्हां जॾहिं हिननि खे सेखारियो त तव्हांखे कीअं महसूसु पियो थिए दरअसल तालीम जे पहिरियां फस्ट आहे तालीम जी कंटिन्यू हींअर बि ख़ैर जो एम ए कयो वेठो आहे माशाल्लाह हाणे अॼुकल्ह ॾिसो नौकरियूं मिलनि कोन थियूं सही हीअ हिकिड़ो असां ॾिस मां पढ़ियो वेठो आहियां मूंखे तालीम आहे केतिरी BA थियल आहे मुंहिंजी बि माशाल्लाह तालीम जे असांजो हुनर न हुजे त असां छा कयूं आख़िर आहियूं हिकिड़े मिसकिन जा औलाद असांजा वॾड़ा वीचारा जेके पोरियो कंदा हर पोइ कंदा ॿियनि जो असां उनजा पुट उन ख़ानदान सां अॼु बि असां ईअं सम्झूं न हारी जे पुट जा औलाद ईअं उन ईअं सम्झूं पाण खे त असां अॼु बि उहे ई माना हारी माण्हू आहियूं सही अलाह सां इज़त ॾिनी आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह पोइ हिते जेको असांजो जो बाबा साईं वारो वक़्तु असांजो पंहिंजो वक़्तु उनखे ॾिसी करे असां अॻिते हलंदा आहियूं ज़ाहिर आहे हिनखे बि जेको मां पंहिंजी फील्ड में हिन जो शौक़ु पहिरियां घटि हुयो अच्छा हा पोइ मुंहिंजो बाबा हाणे ड्यूटियूं आहिनि कोन भला ॿियो न सुभाणे फील्ड में को त हुजे न पंहिंजो सही इन में 5 माण्हू वास्तो वधे थो हलनि था मूंसां हींअर स्केटियुनि ते अचनि था असां न आहियूं कॾहिं बि अचनि प्रोग्राम करे वेंदा न सही जॾहिं पंहिंजे घर में खां वाक़ुफ़ हूंदा त हलिया ईंदा सही ॻाल्हि हाणे वाक़ुफ़ हूंदा केॾां वेंदा आहे सही ॻाल्हि आहे इन करे सेखारियोसि मुंहिंजो पाण न ॾाढो सुठो कयव माशाल्लाह सां ऐं वाकई इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हांजो साथ बि ॾेई जी वेठो जी आहे हा वॾो नालो आहे मुर्क महबूब अली मुंहिंजा एल्बम इलाही 20-25 एल्बम कराए छॾियो माशाल्लाह माशाल्लाह तव्हां सां ॻाल्हायूं था हिन बारे में बि हिते कॉल वठी वठूं अलीगुल भट्टी भाजी कॉल आहे सदर कराची मां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण किरण तव्हांजी पूरी टीम खे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि भाउ ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह त अॼु मूं वटि लफ़्ज़ ऐं मुंहिंजी ज़बान साफ़ नथी ॾिए त तव्हांजे प्रोग्राम जी कहिड़े तरह सां तारीफ़ कयां जेको तव्हांजे साम्हूं शख़्स वॾी महिरबानी भाउ ॿुधी त उन सां ॻाल्हाईंदुमि ऐं जेको आहे सो मां शायदि ॻाल्हाए सघां मुंहिंजो एतिरो प्यारो ऐं मुंहिंजो महबूब वेठो आहे तव्हांजे साम्हूं जी जी ॻाल्हायो भाउ अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फ़कीर साईं ख़ुशि हुए पोइ आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तेरे महबूब को तेरी पूरी टीम को दौलत वाले को तेरे पेरा पे हथ रख तेरे भरा पे अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह सारे पेरा दद बाबा वालेकुम सलाम गुनाहगार ना कर ये ना असल तुम मेरा महबूब है ना मैं का लफ्ज नहीं मैं इस तरह से निकल खड़ूं यहाँ पे कुछ देखा बिस्मिल्लाह ये तो सारी मोहब्बत ही थे जो कसम गवेंदी भी मोहब्बत तो चेहरा दिखलाई वनी पहलू के पीछे मत भूली जो वने अपना मुंह मुबारक दिखलाई वनी
वञी हिकु मिंट हाज़िर लिखाई वञी हाज़िर 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 बिल्कुलु इंशाल्लाह। जेका इहा हाज़िरी हलवाई वञी ऐं मैं तूं कलाम इहो सुणाई अॼु असां ईंदासीं पिया सुणा तुंहिंजे दर तूं अचण ॾींदा न ॾी एजाज़ साईं बोल हाज़िर हाज़िर हाज़िर। मैं तूं इहो कलाम सुणाई ऐं अदा एजाज़ दिलि ख़ुशि करे छॾी बसि अॼु अरे इमोशनल थी वियो वीचारो थोड़ो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अॼु तो सारे अॻो साम्हूं वेठो बाबा। तेरा बटरी जाली वदा तेरी बटरी जी में फरवा तेरी भरजाई असां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सलाम सभिनी खे सलाम बाबा साडी तरफ़ों सभिनी खे सलाम। ना ना ऊ बस देखते पर अॼु तो सफा हुन प्रोग्राम ही असादा थी के ना। महिरबानी लखे सां। थैंक यू भाउ, पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हांजी दोस्ती आहे? हा साईं बाबा ही असांजो पंहिंजो एॾो नवां जते ॻोठ जो ॿार ठारू शाह जो शहर आहे। अच्छा अच्छा। अञा पंहिंजा आहिनि असां खाइण पीअण आहे मर्ज़ी आहे। हिते रहंदा आहिनि कराची में। जी जी सदर में। उन्हनि जो चवनि हा साईं पंहिंजा सम्झंदा जीअं असांजे घर जा भाती पोइ ईंदा आहियूं कॾहिं कॾहिं वरी लंगर पाणी जो टाइम हूंदो आहे त छा कयूं हाणे टाइम में हाणे हिते पहुतासीं बाक़ी 15 मिंट हुया टाइमिंग आहे घटि हाणे ॾिसूं टाइम मिलियो चांहि जी प्याली वकंदासीं बिल्कुलु हाज़िर इंशाल्लाह बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पोइ हींअर छा ॿुधाए रहिया आहियो असांखे? वलीमो साईं जो बोलायो। सची
वली मोहम्मद कुल आले ते भुरजे सब्र पाश मरे वली मोहम्मद कुल आले ते भुरजे सब्र पाश मरे इश्क असलो आशिकन सा इश्क असलो आशिकन सा तो करे रीतू नयो दिल पर तुझे दीदार ले दिल पर तुझे दीदार ले अकड़ू निहारे क्यों नयो सब ख्याल दुनिया जा छड़े सब ख्याल दुनिया जा छड़े मजमा गैरत जे पयो दिल भर तुझे दीदार ले दिल भर तुझे दीदार ले ओ दिल भर तुझे दीदार ले ओ दिल भर तुझे दीदार ले माशाल्लाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह इन कलाम जी जेको आहे म्यूज़िक वग़ैरह तव्हांजी पंहिंजी आहे या तव्हां कंहिंखां कराई हुई हिकु धुन आहे हिकिड़ी पुराणी इलाही धुनूं सुठियूं सदाबहार धुनूं पियूं आहिनि पोइ असां पंहिंजी धुन लॻाई आहे माना उन हिसाब अच्छा, सां जी सही। वली मोहम्मद साईं जो बोला फ़क़ीर वली मोहम्मद साईं लॻाई माशाल्लाह सुठी जेका माना आहे शइ लॻंदी आहे जंहिंमें माना कलाम मज़ो करे जी 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 ॿुधण वारनि खे बि मज़ो सही अचे जहिड़ो न्यापो आहे ओड़ी धुन लॻाए माण्हू पेश करे थो माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं वक़्तु आहे ब्रेक जो जी व्यूअर्स आई होप त तव्हां एंजॉय कंदा हूंदा वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं बिल्कुलु तव्हां इंजॉय कंदा हूंदा ऐं मां जेको आहे हिकिड़ो वॾो भंड कयो आहे भंड इहो कयो आहे त मां जंहिं डिज़ाइनर जी अॼु ड्रेस पाए वेठी आहियां अॼु असां सूफ़ी प्रोग्राम जेको ऑर्गेनाइज़ कयो आहे तव्हांजे लाइ त उन हिसाब सां मां ड्रेस जेका पाए वेठी आहियां मां हुनजो नालो ई न खयो त इहा ड्रेस जेका अॼु मां पाती आहे उहा सिंधी लिबास वारनि जी ड्रेस आहे त सॉरी मैमूना मूंखे नालो खणणो हुयो तव्हांजो पर मूंखां विसरी वियो आई एम रियली सॉरी पर मूंखे हाणे यादि आयो त मां बिल्कुलु जल्दी सां तव्हांजो नालो हिते शो में खयो आहे ऐं सिंधी लिबास वारी ड्रेस आहे तव्हां हुननि जो पेज बि लाइक करे सघो था हुननि जे पेज ते विज़िट बि करे सघो था ऐं हिननि जो पेज तव्हां शेयर बि करे सघो था त बिल्कुलु सिंधी लिबास वारनि जी ड्रेसिस पायो ऐं पंहिंजी फैमिलीज़ खे फ्रेंड्स खे सभिनीनि खे ॿुधायो त सिंधी लिबास जा जेके ड्रेसिस हूंदा आहिनि इलाही एंटीक हूंदा आहिनि ऐं इलाही रीज़नेबल प्राइज़िस में अवेलेबल आहिनि मार्केट में सो थैंक यू सो मच मैमूना फॉर दिस लवली ड्रेस ऐं शोबी भाई बि हिते मौजूदु आहिनि शोबी भाई खे बि वेलकम कंदासीं सलाम कंदासीं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम किरण कैसे हैं शोबी भाई ठीक है बिल्कुल ज़बरदस्त हूँ और आवाज़ बैठ गई है थोड़ी सी गाने गा गा कर रात भर जागना हाँ ये हाँ, लेकिन ये बड़ी अच्छी बात है कि आज आवाज़ बैठ गई और अल्लाह ने मेरा बहुत ज़बरदस्त साथ माशाल्लाह, दिया है माशाल्लाह, कि इतने प्यारे हमारे हाँ आर्टिस्ट हाँ देखिए अल्लाह ने सुन लिया आपकी कि आज गला थोड़ा बैठा हुआ है तो आज आप रेस्ट करो मौसम थोरो चेंज थी हाँ हाँ न न मौसम जो भी आहे चक्कर ऐं ॿियो इहो बसि माशाल्लाह सां रोज़ी भी तो आहे न उनजे करे भी तो शोभी भाई कैसा लग रहा है आज आपको बहुत ज़बरदस्त इसमें कोई शक नहीं और ये तो उस्ताद लोग हैं कोई बात नहीं है आपका गाना जो वायरल हुआ था वो मैं उसका बहुत फ़ैन हूँ उसका प्रोग्राम भी किया था हमने एक आए क्या बात है और बड़ा पुराना साथ है मतलब पुराने से ये कि मैं KTN में मेरे साथ ये अक्सर बेशतर हम इनके साथ परफॉर्म अच्छा करते हैं माशाल्लाह नो डाउट के बेहद सुरीले जिसे कहते हैं मैं तो पहले ही फ़ैन हूँ एक तारे का और चपड़ी का क्योंकि मुझसे बचती नहीं है तो मैं बड़ी कोशिश करता रहता हूँ कि किसी तरह अच्छा मुझे बड़ा शौक है हारमोनियम बजाने का हारमोनियम लेकिन मैंने कभी ट्राई नहीं किया नहीं बिल्कुल करें क्योंकि ये वो साज हैं वो चीज़ें हैं जो आपको सुकून बख्शती हैं यानी आपका मूड चेंज हो जाता है बिल्कुल अगर आप गुस्से में आप यकीन माने आप हारमोनियम लेके बैठ जाए मुझे लेना पड़ेगा हारमोनियम अच्छा आपने भी माशाल्लाह सूफी कलर ही पहना हुआ है ये सूफी कलर है सूफी तो जहाँ है ना किरण
और आपको पता है मेरी महफिलें, मैं गाने यहाँ ज़रूर गाता हूँ लेकिन मेरी महफिलें सूफ़ी ही होती हैं सारी। ओके, माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। तो सूफीज़म तो मतलब अंदर है, अंदर है, वो तो हर इंसान के अंदर है, वो बस पहचानने की बात होती है। बिल्कुल, ये आए ना भाउ, हाँ बिल्कुल हर इंसान सूफी है पर वो जेकॾहिं पाण खे सुञाणे त, जी बिल्कुल बाबा। जो मुसलमान है वो सूफ़ी ही है। हाँ ये मगर अंदर से निकालना पड़ता है ना उसको, हाँ जी बिल्कुल। खींच के निकालो। तो तव्हां इहो यकतारो चपड़ी माशाल्लाह शुरू खां ई गॾा तव्हां सां? हा वो नंढड़े खां वठी इहो ई था, माल चाहींदासीं त बि अख़बार चपड़ी हूंदो त। पर मां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदसि तव्हां खां त असांजो कल्चर आयो, सकाफ़त आहे असांजी यकतारो चपड़ी, ऐं पहिरियां एतिरो ट्रेंड न हूंदो हुयो। जी हाणे माशाल्लाह इलाही सिंगर्स अची विया आहिनि, सभु यकतारे चपड़ी सां ॻाइनि था। असांजो उस्ताद जलाल चंद वॼाईंदो यकतार चपड़ी। पहिरियां PTV चैनल हूंदो हो, उन ते पोइ घटि माना यकतार चपड़ी खे अहमियत घटि हूंदी हुई। असांजो KTN चैनल आयो न, पोइ असांजे यकतारे वारा माना कल्चर सॼे खे ज़ाहिर ज़िंदा KTN हा सही, हर फनकार कुंड कुड़छ मां बि हिते KTN ते आया। दुनिया खे ख़बर पई वीचारा PTV ते पुॼी कोन सघंदा न, वास्ते खां सवाइ केरु अची कोन सघे पियो। सही KTN त हर कंहिंखे मुतारिफ़ करायो, जेके बि हुया ग़रीब अमीर पीर फ़क़ीर मां दरवेश, जेके बि हर जॻह ते KTN पंहिंजी माना ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। बिल्कुलु बिल्कुलु, हिन में कोई शक कोन्हे, चाहे वो कल्चर सॼो KTN खणी आई। बिल्कुलु खणी आई, इहा असांजी सकाफ़त आहे, हिन खां कोई बि मतिलबु असां डिनाए नथा करे सघूं कंहिं बि शइ खां। त वाकई KTN उहो प्लेटफॉर्म आहे जंहिं नंढे खां नंढे सिंगर खे बि वॾो सिंगर ठाहियो कोई आहे। शक नहीं। ऐं हर नए टैलेंट खे जेको आहे KTN अॻिते आणींदो आहे। असां हर दफ़े हर जाइ ते असां खोज में हूंदा आहियूं ॿाहिरि त मुल्कनि मां असांखे फ़ोन इहे ईंदो आहे, KTN ते असां तव्हांखे ॾिठो, हा। KTN ते तव्हांजा गीत असां ॿुधंदा आहियूं, ॾिसनि था न। ख़ुशी थींदी आहे, ख़ुशी ख़ुशी थींदी थींदी आहे त असांजी सकाफ़त खे माण्हू ॿाहिरनि मुल्कनि में बि पसंदि कंदा। ऐं तव्हां त ॿाहिरि बि वञी शोज़ वग़ैरह कंदा हूंदा? बसि इंशाल्लाह दुआ कयो तव्हांजी दुआ। इंशाल्लाह इंशाल्लाह। किरण मैं तो गया ओवरसीज सीरियसली, और मुझे बेइंतहा इस हैरत भी हुई और खुशी भी हुई क्योंकि मैंने दीगर तकरीबन सारे चैनल्स पे गुलशीर भाई काम किया है और ऑन स्क्रीन ही किया है अल्हम्दुलिल्लाह। लेकिन आप यकीन माने मैं जिस जगह पर भी गया तो शोभी भाई जो हैं वो सिर्फ KTN से पहचाने गए, शोभी भाई आप हो जो मालूम है, शोभी भाई आप वहाँ, तो यकीन माने बड़ी मतलब खुशी हुई। और कहते हैं ना दिल से दुआ निकलती है इदारे के लिए कि वाकई में हमें एक छोटे से आर्टिस्ट को आर्टिस्ट बनाने में KTN का बड़ा नहीं हाथ है। हकीकत ॻाल्हि आहे, इहा असांजी हकीकत ॻाल्हि आहे। माना सुञाण जेका KTN था आहिनि, किथे बि वेंदासीं अनाउंसमेंट कंदा हुआ कि कशिश ऐं KTN जो मशहूरु फनकार आयो आहे, फ़क़ीर एजाज़ कासकिली, जेके बि मक़सदु KTN ईंदा आहिनि हा 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 अनाउंसमेंट बि ईअं कंदा आहिनि शादियुनि में या किथे वॾा वॾा प्रोग्राम थींदा आहिनि, अब कशिश KTN जो मशहूरु फनकार, सही, ईअं चवंदा आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। हिते कॉल वठंदासीं ऐं अॼु जेका कॉल हिन वक़्तु मां शामिलु करणु चाहींदसि, मुंहिंजा पंहिंजा अंकल आहिनि ऐं मुंहिंजा घर भाती आहिनि, जंहिंजा अल्ताफ़ हसीम जी कॉल आई। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, मां ख़ैरियत सां आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो अंकल? ठीकु आहियो? अवांजी जेका शाम आहे वाकई रंगनि भरी शाम आहे, सूफ़ी संग जेको तव्हां विहारियो आहे। थैंक यू थैंक यू। असांजो त ओढ़णो बिछो ई जेको आहे तसव्वुफ़ आहे न, तंहिंजे करे सूफ़ी सिंगिंग जेका आहे बिल्कुलु उहा हिन वक़्त जी ज़रूरत आहे। जी, जी। असांजे सिंध जो सुरीलो फनकार आहे जी जी ऐं ॾाढो सुहिणो ॻाए थो जी जी। ऐं हुनजो सुंग जेको आहे उहो तसव्वुफ़ खे सम्झे बि थो ऐं तसव्वुफ़ जी प्रचार बि करे थो। बिल्कुल सही। ॿियो तव्हां ठीकु आहियो अंकल? घर में सभु ठीकु अलाह आहे? शुक्र आहे। बसि एनडी शर्मा या ॿियो जेको बि सॼो सथ आहे तव्हांजो या ॿिया जेके बि तव्हांजी टीम जा जेके बि आहिनि तव्हांजा कलीग, जी जी उन सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हीउ दौरु जेको आहे जी। उहो इहो तसव्वुफ़ वारो जेको रंग आहे न, इंसान खे इंसान सां जोड़ण वारो, सही। इन रंग खे आम कयो वञे, इन ते ज़ोर ॾिनो वञे, इहा वक़्त जी ज़रूरत आहे। इंशाल्लाह इंशाल्लाह असांजी कोशिश इहा ई हूंदी आहे अंकल, बिल्कुलु असां ट्राई कंदा आहियूं। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। तुंहिंजी दुआऊं नेक तमन्नाऊं सभु तव्हां सां आहिनि बिल्कुलु ऐं असां तव्हांजे सफ़र जा साथी आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु आहियो। जो मिशन असांजो साॻियो एजाज़ तव्हांजी का फरमाइश आहे? एजाज़ ख़ासि करे हुनजे सॼे सुंग खे सभिनी साथियुनि खे बि मुंहिंजे पारां जेको आहे उहो पुरख़ुरूस सलाम पहुचाए। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वालेकुम सलाम। तव्हांजी का फरमाइश आहे अंकल? बसि हिन जो जेका बि सिंगिंग आहे न उहो सॼी फरमाइश आहे। सही आहे। मूंखे सचल साईं जो कलाम जेको आहे उहो त मूंखे इलाही एतिरो घणो मुंहिंजी ज़िंदगी ते असरु आहे, छाकाणि त मां सचल शइ जो डायरेक्टर हुयुमि 10 साल ऐं मूंखे इहो क्रेडिट आहे त मां यकतारे चपड़ी खे सिंध में आम करण लाइ
हिकिड़ो किरदारु मुंहिंजो बि आहे। अरे माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। एजाज़ हुनजा साथी सचल साईं जो को बि कलाम तव्हांखे ॿुधाइनि हाज़िर ठीकु असां आहे ॿुधंदासीं तव्हां सां गॾु। ठीकु आहे अंकल, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़, थैंक यू जी। त माशाल्लाह हींअर कुझु छा था ॿुधायो? हाज़िर बा फरमाइश पूरी कयूं था। सही। माज कयो। मुर्शिद सां को एक दियारे मुर्शिद सां को में आप फरमाया यो तरीका वदत वाला सकू बहु नजर आया आखे सचल इश्क सच्चा व्याकुल कूड़ अजाया जे दिल पीता इश्क दा जाम जे दिल पीता इश्क दा जाम ओ सादिल मस्तो मस्त हक मौजूद सदा मौजूद अल्लाह हक मौजूद सदा मौजूद अल्लाह जे दिल पीता इश्क दा जाम जे दिल पीता इश्क दा जाम ओ सादिल मस्तो मस्त मुरा हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद। सूली उते मंसूर चढ़ाया सूली उते मंसूर चढ़ाया ओ सूली उते मंसूर चढ़ाया सूली उते मंसूर चढ़ाया अनल है कलाम मोरा अनल है ओ अनल है कलाम मौला अनल है दिल पीता इश्क दा जाम दिल पीता इश्क दा जाम ओ सादिल मस्तो मस्त मुदा हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद।
शाकानू बख्श करेगा, शाकानू बख्श करेगा। हो शाकानू बख्श करेगा, शाकानू बख्श करेगा। जन्नत जाए मकान मौला, जन्नत जाए मकान। ओ जन्नत जाए मौला, जन्नत जाए मकान। दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा जाम। ओ सादिल मस्तो मस्त खुदा, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। दर सया दे सभी सिपाही, दर मुर्शिद दे सभी सिपाही। हो दर सया दे सभी सिपाही, दर मुर्शिद दे सभी सिपाही। सचल खास गुलाम मौला, सचल आप गुलाम। ओ सचल खास गुलाम मौला, सचल आप गुलाम। अल्लाह दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा जाम। ओ सादिल मस्तो मस्त खुदा, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। दिल पीता इश्क दा जाम, दिल पीता इश्क दा जाम। सादिल मस्तो मस्त खुदा, हक मौजूद सदा मौजूद, अल्लाह हक मौजूद सदा सुभान अल्लाह, जबरदस्त, माशाअल्लाह, क्या बात है। ऐं वरी बीट पकड़े वरिती शमी भाई, पकड़े हिकदमि बीट पकड़े वरितई। हाँ हाँ। ऐं माशाल्लाह जैसे आप प्ले कर रहे थे वहाँ से माशाल्लाह वो ढोलक वाला भाई वो भी मस्त हो गया और मेरी सारे मस्त हो गए थे। ये कॉम्बिनेशन है ना हाँ। किरण। अच्छा मैं इनका नाम भूल गया हूँ, महबूब, महबूब। मुर्क महबूब। अब मुझे वो याद है, एक मुझे जो है ना, अब यकीन माने मुझे जब से गुलशेर चांदी याद आ जाए तो मैंने ज़्यादा बात भी नहीं की इसलिए। मैं ये कहने लगा था कि एजाज भाई और महबूब दोनों मतलब बेइंतहा सुरीले हैं ये, और इनको मौला ने बड़ा नवाजा है। आप अभी आपके सामने देखें ये कलाम इन्होंने पढ़ा तो ये रोंगटे बिल्कुल खड़े हुए कि हाँ यार एक फील है, एक दिल से जो पढ़ता है ना आदमी तो फिर उसका पता चलता है कि हाँ। थैंक यू सो मच। वाह वाह। हींअर असां सां गॾु जेका कॉल आहे सूफ़िज़म ते ॻाल्हाईंदा प्रोफेसर आहिनि नागपाल साहब आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? ठीक फर्स्ट क्लास, तव्हां ख़ुशि आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। जी सर छा चवणु चाहींदव? जी तसव्वुफ़ जेको तव्हां सूफ़ी कलाम में ॿुधो था, जी जी इहो दिल जी सफ़ाई जो नालो आहे, सही। जंहिंमें माण्हू जे दिल मां सॼी ॿियाई, हसद, साड़, नफ़रत साफ़ थी वञे। त इहो सफ़ाई जो नालो आहे। ऐं तॾहिं इश्क वासो कंदो जो तव्हां सचल साईं जो कलाम ॿुधो, उन माण्हू खे हर हंधि मालिक नज़र ईंदो। जंहिं दिल पीता इश्क दा जाम, सो सही। दिल मस्तऊं मस्त मदाम। वाह वाह। वॾो सखी थी वेंदो, माफ़ करण वारो थी वेंदो, वाह। सभिनी में पंहिंजो पाण खे ॾिसंदो। जेसि ताईं ही माण्हू तौहीद जो सबक़ नथो सिखे, हकीकत। सभिनी में साईं नथो ॾिसे, तेसि ताईं हुन जे अंदर में अमन ऐं ख़ुशी पैदा न थी सघंदी। सही। दुनिया जूं केतिरियूं बि शयूं इस्तेमालु करे सुख माणे, पर अंदरि हुन जो दुखी रहंदो, का कमी रहंदी। उन कमी खे पूरे करण खां इहो ज़रूरी आहे त माण्हू इंसाननि में हिकिड़े साईं खे ॾिसे।
वाह वाह ये लतीफ़ साईं जो बैत आहे त सो ही सो हू सो अजल सो अल्लाह सो पिरी सो पसा सो वेरी सो वारू। सही यानी वेरी भी उन में आहे ऐं वारू माना मदद कंदड़ बि उहो आहे। वाह वाह जेॾां कयां परख तेॾां साहिब साम्हूं। वाह त ही हिकिड़ी सोच आहे ऐं आराम आहे, अमन आहे, ख़ुशी आहे। उहो सभ जी बेघर खिदमत कंदो। बिल्कुलु सही इंसाननि जी खिदमत सां ई मालिक खे राज़ी करे सघिजे थो। सही पर सर हिते मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त अॼुकल्ह जी जेका जनरेशन आहे उहा कंहिं ॿिए ट्रैक ते वञी रही आहे। बेशक असांजो कमु इहो आहे, तव्हांजे हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो आहे सही त हुननि खे इहो सम्झाइजे त ही जेका हबश आहे, जेका लालच आहे, दुनिया जी लालच आहे, तव्हां इहे पैसा हिते छॾे वेंदा ख़ाली हथे हलिया वेंदा। बिल्कुलु उन लाइ लतीफ़ जो हिकिड़ो बैत चङी तरह ॿुधो। जी मिटी ते घुमो था न, सुभाणे मिटी थी वेंदव। बेशक जा भूं पेरे मुंहुं सा भूं मथे सजणे। वाह जेके दफ़न करे आया आहियो उनजे मथां वी आई मिटी पई आहे न जेका तव्हांजे पेरनि हेठां आहे। बिल्कुलु धिंग लटबा धूड़ में उभे ॾिठासूं, वॾा वॾा धिंग जनरल बहादुर हीरा धूड़ में लटिजी विया, असां बिही उन्हनि खे दफ़न कयो आहे। उभे ॾिठासूं पोइ छा आहे, ॾींहं मिड़ेई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। ॿिनि ॾींहंनि जी दुनिया आहे, हलियो वेंदे इन खां अवल जो हलियो वञे, को भलो करे वञ, को बख़्शे वञ, कंहिंखे ॾेई वञ। सही त उथी लोच लतीफ़ चए त कोशिश कर, माण्हू जो पंहिंजी तक़दीर खे बदिलाइण तुंहिंजे हथ में आहे। पंहिंजे क़ौम जे तक़दीर खे बदिलाए, पंहिंजी तक़दीर खे बदिलाए। कुझु कर ॿेली, टाइम विञाए न, टाइम तोखे मखसूस मिलियल आहे। जाग जाग वाकई इहा गुज़ार। थैंक यू सर, थैंक यू। इलाही सुठी ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह हाफ़िज़। वाकई इहो उहो ई वक़्तु आहे जंहिंमें असांखे पंहिंजो पाण खे सुञाणण जो जेको आहे वक़्तु आहे ऐं ज़रूरत आहे त बेसिकली असां पाण छा आहियूं। असां ॿियनि खे त छॾे ॾियूं, असां ॿियनि जे बारे में त सोचणु छॾे ॾियूं, पर पंहिंजो पाण खे सोचूं त असां केरु आहियूं, त शायदि असांखे पंहिंजे अंदरि मां ई जवाबु मिली वञे। वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। ॿीहर तव्हांखे ख़ुशि आमदीद था चऊं व्यूअर्स, ऐं आई होप त तव्हांखे अॼु जी असांजी महफ़िल वणंदी हूंदी। सूफ़ीनिज़म हर इंसान जे अंदरि आहे, छा चवणु चाहींदव तव्हां? असां त साईं प्रोफेसर साहिबु तव्हांखे ॿुधायो जेको तसौफ़ ते आहे, सॼो ॻाल्हि अंदरि मां ई अंदरि साफ़ु रखिणो आहे पंहिंजो। पर छा इनखे पढ़णो पवे थो या इनखे महसूसु करिणो पए थो, छा करिणो पए? मार्फत खां सवाइ कुझु हासिलु न थींदो आहे। केटीएम ते अचण लाइ बि पहिरियां को असांखे हिते वठी आयो हूंदो स्टार्टिंग में, इहा मार्फत आहे न हिकिड़ी, तव्हां बि हिते डायरेक्ट कोन आया हूंदो, त मुर्शिद खां सवाइ बि रस्तो कोन मिलंदो आहे। उहो ई रस्तो ॾसींदो आहे, मुर्शिद हक़ जो रस्तो ॾसींदो आहे। इंसान ज़ात जी ख़बर पवंदी आहे, पर त्या जॾहिं हुनजे वेझड़ो वेंदो, ॾिस साईं प्रोफेसर साहिबु ॻाल्हायो त सभु दुनिया माल मिल्कत इहा सभु हिते पई हूंदी। इंसान छा खणी ईंदो, हथे खाली वेंदो न। हिते प्यार मोहबत ॾींदो त उहो किरदारु हुनजो रहंदो जेको हिते माना छॾे वेंदो शइ। मोहबत ॾींदो ही अना परस्ती दुनिया जे नशे में माण्हू गर्क लॻो पियो आहे, सुकून तबाह लॻा पिया आहिनि, सुकून आहे कोन। केतिरी बि दुनिया हुजे, दौलत हुजे, सुकून न आहे त कहिड़े कम जी दुनिया दौलत आहे। उहो अलाह वारे प्यारनि जे उन्हनि जे क़रीब ईंदो, उहे उनखे रस्तो ॾसींदा इंशाअल्लाह। त आज फ़क़ीर बि इहो ई रस्तो ॾसींदा, बाबा सिधड़ो रस्तो वठी वेंदो, इंशाअल्लाह तव्हांखे तकलीफ़ न ईंदी। हरू भरू जे माण्हू कंडनि में खणंदो या लाज़मी पोइ तकलीफ़ ईंदी न। सॼो फ़क़ीर जेको भई समायो आहे सो अंदरि कल्ब जी ॻाल्हि कई आहे। अंदरि मां जेके मदायूं मेर किन आहे इहो माण्हू कढे छॾे कंहिंजे लाइ बि। हीअ जे साफ़ आहे न त अलाह साईं पाण खां परे थो ई आहे। हक़ीक़त न कर वेझड़ो दिलि जे क़रीब आहे मालिक, इलाही वेझो आहे। अगरि असां सम्झूं हिन ॻाल्हि पाण खे केरु ॾिसे कोन थो, ॿिए जाइ बि खोलींदासीं फलाणो हीअं आहे,
इजाज़ फ़कीर हीअं आहे शोभी भाई हीअं बाबा तूं पंहिंजा पहिरियां पाण खे त ॾिस तूं कीअं जंहिं पाण खे सुञातो त उन रब खे बि सुञातो बेशक बेशक मुर्शिद खे बि सुञातई पाण खे कोन सुञाणींदो त कंहिंखे कोन सुञाणींदो पर जेको जीअं- दुकान ते वकर हूंदो होक उहो ॾींदो जीअं हाणे माशाल्लाह तव्हां हुयो तव्हां सिंगर ठही वियो वरी तव्हांजो पुटु जीअं हिनखे बि तव्हां ॻाल्हि कई त पहिरियां शौक़ु न दरगाह हुयो जोक शरीफ़ सां वागियल हूं ज़िक्र मिलियल आहे मूंखे मुर्शिद बाबा दरगाह शाह शहीद जो मेलो बि आहे लॻंदो आहे हर साल जो कलाम बि मुंहिंजो ॻायल आहे छो त वक़्तु ॾिञाई यार हले जोक जो कर दीदार उतां जो मुंहिंजो ज़िक्र बाबा अली अकबर साईं खां ज़िक्र मिलियल आहे मुंहिंजो उतां वरितल आहे महिरबानी थियल त आहे पोइ मां चाहींदसि त बिल्कुलु तव्हां असांखे उहो ई ॿुधायो हा भीम 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 जोक शहर विच नसीब मिलम जॾहिं बि जोक शहर विच नसीब मिलम तॾहिं मार मिली नगारा हादी हिको हर्फ पढ़ायम समझ कदम सिर सारा हजार किताबां से पति कोई कई नूर निजारा अब्द विचूं तो अल्लाह ॾिठुम सुण शाह रखियल सतार थियम सिर सारा मीरापुर जी बाज थी गम वहम सब विया ज़ातीअ जे ज़ौक़ सां खुली कल्ब पिया उकद दौर दुनिया जा सूफी साब कया वली मोहम्मद मतलब दिया वरिया वर्क विसाल जा वरिया वर्क विसाल जा रही तू ही तू जुड़ी जोड़ सबका मजा कुन फयकून तू अठ दामन इश्क जी कडी शक दिल मऊ वली मोहम्मद दुनिया दू आहे बुझायो आम के ओ जोक जो कर दीदार हली तू जोक जो कर दीदार जोक जो कर दीदार हली तू जोक जो कर दीदार यार हली तू जोक जो कर दीदार हली तू जो जो कर दीदार तू वरनाई यार हली तू जो जो कर दीदार वक्त विनाई यार हली तू जो जो कर दीदार शहीद इनायत अल्लाह हली दिस तू सादरगा शाह शहीद इनायत अल्लाह हली दिस तू सादरगा शाह शहीद इनायत अल्लाह हली दिस तू सादरगा जित सूफिन जो सरदार हली तू जो जो कर दीदार सूफिन जो सरदार हली तू
कर दीदार हली तू झोका जो कर दीदार तू वक्त विनाई यार हली तू झोक जो कर दीदार तू वक्त विनाई यार हली तू झोक जो कर दीदार मेलो लगे तो माँ सफर में तुम्हारा जो रह बदर में मेलो लगे तो माँ सफर में तुम्हारा जो रह बदर में मेलो लगे तो माँ सफर में तुम्हारा जो रह बदर में दी है जगह से चार हले तू जो जो कर दिया दी है जगह से चार हले तू जो कर दिया झोक जो कर दीदार हली तू झोक जो कर दीदार ओ झोक जो कर दीदार हली तू झोक जो कर दीदार तू वक्त विनाई यार हली तू झोक जो कर दीदार तू वक्त विनाई यार हली तू झोक जो कर दीदार रोज अलस्त का कैया गुलामी दर्द ही जो आए सलामी रोज अलस्त का कैया गुलामी दर्द ही जो आए सलामी रोज अलस्त का कैया गुलामी दर्द ही जो आए सलामी बावल बदकार हले तू जो कुछ कर दीदार बावल बदकार हले तू जो कुछ कर दीदार ओ जो कुछ कर दीदार हले तू जो कुछ कर दीदार ओ जो कुछ कर दीदार हले तू जो कुछ कर दीदार तू वक्त विनाई यार हले तू जो कुछ कर दीदार तू वक्त विनाई यार हले तू जो कुछ कर दीदार वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह मतलब तव्हां हिते लाइव मां तव्हांखे ॿुधी रही आहियां ॾिसी रही आहियां त मां एॾो इंजॉय करे रही आहियां असांजो व्यूवर्स केतिरो इंजॉय करे रहिया हूंदा ऐं वाकई इहे उहे ज़िक्र आहिनि उहे कलाम आहिनि जिन खे ॿुधी करे दिलि खे सुकून मिलंदो बिल्कुलु तस्कीन मिलंदी आहे ॼण राहत मिलंदी आहे हिकिड़ी दरवेशनि जी ॿोली में सुकून ई मिलंदो आहे ऐं माशाल्लाह तव्हां त ॻायो था तव्हां त मतिलबु इलाही इन्हनि शयुनि में इन्वॉल्व बि आहियो त तव्हां पाण खे केतिरो तव्हांखे सुकून हूंदो ही हिकिड़ी इबादत बि आहे माण्हू छो जो अलाह जे प्यारनि जी दरवेशनि जी ॿोली आहे न ही भई क़ुरान शरीफ़ में ई आहे उन हिसाब सां ही बि हिकिड़ी तबलीग आहे माना हाज़िरी आहे मालिकनि जी पोइ नियापियो ॾियूं था आवाम ते पुॼायूं था आवाम ॿुधे थी पोइ इन मां सम्झनि था के माण्हू जेके इन तसौफ़ सां वाॻियल आहिनि उहे सम्झंदा आम माण्हू जेके अची वेंदा आहिनि जिन खे अलाह सां हिदायत ॾींदो आहे त अची वेंदा आहिनि रस्ते ते इन में ई ॿोली मां दरवेशनि जी ॿोली मां बाक़ी हाणे अवामी राग उहो त ॾिसो पिया ॿुधो पिया जेको अलाए केॾांहुं पिया वञूं असां उहा त वाकई मूंखे पाण खे न शाइरी सम्झ में ईंदी आहे न छा अलाए छा ॻाईंदा आहिनि सॉरी पर मूंखे सम्झ में कोन ईंदी आहे दरवेशनि जी ॿोली अलाह वारनि जी ॿोली में सुकून ईंदो आहे बिल्कुलु आहे हिते कॉल बि वठंदासीं डॉक्टर आहिनि असां सां गॾु प्रोफेसर आहिनि बल्कि शेर मेहरान हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो सर ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह सर ठीकु ठाक तव्हां ॿुधायो बहितरीन ॾाढी ज़बरदस्त महफ़िल मचाए वेठा आहियो सूफ़ी Thank you, एजाज़ खे sir. मुंहिंजो सलाम
उनजे समूरे सुंग खे सलाम, तव्हांखे सलाम। वालेकुम सलाम साईं, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा। तमामु आलीशान असल में इहो ई तसव्वुफ़ जो रंग आहे जी जी जंहिंमें माण्हू आहे, जंहिंमें प्यार आहे, अमन आहे, इंसान दोस्ती आहे। असांखे अॼु इन जी सख़्तु ज़रूरत आहे। हक़ीक़त में तव्हां हिन मंच ते वेठा आहियो त इहा रंगनि भरी शाम हक़ीक़त में मोहबत भरी शाम थी वई आहे सही ऐं ॾाढो सुठो जेको आहे सो लॻे थो त तव्हां इहो समूरो मैसेज जंहिंजी अॼु असांखे सख़्तु ज़रूरत आहे उन मैसेज खे पंहिंजे ॻाल्हियुनि ऐं मौसीक़ी ज़रिए आम था कयो। जी सर ऐं लतीफ़ साईं बिल्कुलु इहा ई ॻाल्हि कई त सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, वाह तंहिं पोइ थियो जीअरे पसण पिरीअ जो। वाह त इहो ई तसव्वुफ़ जो रंग आहे जंहिंजी अॼु असांखे ज़रूरत आहे, छाकाणि दुनिया दहशतगर्दी जी लपेट में आहे। जिथे किथे बदमनी आहे, कावड़ आहे, क्रोध आहे ऐं अणसहप आहे, त अॼु असांखे सहप जी ज़रूरत आहे ऐं संजीदगी जी ज़रूरत आहे ऐं प्यार ऐं अमन ऐं आस जी ज़रूरत आहे। ऐं उहो मैसेज यकीनन सभिनी खां सगारो ऐं सम्झां थो तसव्वुफ़ में आहे जेको तव्हां ॾियो पिया ऐं तमामु आलीशान, ॾाढी ॾाढी ख़ुशी थी आहे। थैंक यू सर। बस कोशिशि कंदा आहियूं ऐं वाकई तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। स्पेशली असांजी जेका न्यू जनरेशन आहे उहा क्रोध जो शिकार आहे हिन टाइम बिल्कुलु तमामु घणो। ऐं असां पंहिंजे ईंदड़ नसल खे इन शइ खां कीअं बचायूं सर? ॾिसो असांजो जेको नौजवान आहे उहो ॾाढो रिएक्टिव थी पियो आहे, जल्दीअ में रिएक्शन थो ॾिए ऐं जल्दी में रिएक्शन तॾहिं कोई बि ॾेई सघे थो जॾहिं हुन वटि इल्म जी गहराई न हूंदी। असांखे इल्म ऐं तसव्वुफ़ सां टुटल नातो ॿीहर जोड़णो पवंदो। जेकॾहिं असां उहो इल्म तसव्वुफ़ माण्हू ऐं इंसान दोस्ती सां जेको नातो टुटी वियो आहे हिन अफ़रा तफ़री वारे दौर में, इंतशार वारे दौर में, जेकॾहिं असां उहो जोड़े वियासीं त इहा ई असांजी वॾी कामयाबी हूंदी ऐं असांखे हाकारी क़दर पंहिंजे समाज में आणणा पवंदा। सही सर। तव्हां माशाल्लाह इलाही स्टडी कयो आहे लतीफ़ सरकार खे। हेलो महिरबानी सर, मां चवां थी त तव्हां काफ़ी स्टडी कयो आहे उन्हनि खे, लतीफ़ सरकार खे। जी जी आउं सम्झां थो लतीफ़ सरकार ई त उहो वाहिद असांजो ईअं सम्झो त फिक्री मर्कज़ आहे जी जंहिं वटि सभिनी लाइ प्यार आहे। जी जेको चए थो त हू चवनी तूं न चओ असां वराए, जी अगदराई जो करे कथा सो खाए, कांद में पाए वियो कीने वारो कीन की, या सूफ़ी ला कूफी कोन खाए सुकेर, मंझाई मंझ विढ़े पधर नाहे सुपेर, जिनी सांस वेर थिए तिनी जो वाहिरू। त आउं सम्झां थो इहो ई आलमी मोहबत जो पैगाम इहो ई आहे जंहिंजी असांखे ज़रूरत आहे, जेको लतीफ़ साईं वटि मौजूदु आहे। सही। थैंक यू सर, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। वाकई असांजी न्यू जनरेशन खे त ख़बर ई न आहे त लतीफ़ सरकार छा आहिनि, केरु आहिनि, सचल साईं केरु आहिनि। असां पंहिंजे ईंदड़ नसल खे इहो सबक़ु कोन था ॾियूं त भई हिन रस्ते ते बि तव्हांखे हलणो आहे। असां चाहींदा आहियूं त असांजा ॿार वॾनि वॾनि स्कूल्स में पढ़नि, इंग्लिश सिखनि, पर असां उन्हनि खे अदब न सेखारींदा आहियूं। असां उन्हनि खे इन्हनि हवालनि सां कोन ॿुधाईंदा आहियूं त बेसिकली ही आहिनि केरु, सूफ़ीनिज़म छा आहे, अदब छा आहे, इल्म बेसिकली छा आहे। न असां दीनी तालीम ॾींदा आहियूं, न असां क़ुरानी तालीम था ॾियूं, न असां उन्हनि खे कुझु ॿुधायूं था असां कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं। मूंखे त हैरत थींदी आहे जॾहिं मां कंहिं ॿार खां पुछंदी आहियां त तव्हांखे कलमो ईंदो आहे, त कलमे जी जाइ ते हू मूंखे पोयम ॿुधाईंदा आहिनि। ॾाढो ॾुखु थींदो आहे, अफ़सोस थींदो आहे। इहे मां चवणु चाहींदसि त उहे मदर्स, सॉरी टू से, पर ॾाढो ॾुखु थींदो आहे। तव्हां पंहिंजे ॿारनि खे थोरो सेखारियो, इन तरफ़ बि वठी अचो। ऐं असांजी अॼु जी नसल खे त ख़बर ई कोन्हे का त सूफ़ीनिज़म आहे छा, उन्हनि त पढ़ी ई कोन्हे का, ज़रो बि ख़बर कोन्हे उन्हनि खे। अचनि न उन सोबत में अचनि, उन पासे लाड़ो कनि, उनखे तालीम ॾिजनि, उहा उनखे रस्तो ई ॿियो थो ॾिनो वञे, पोइ हाणे उनजो कहिड़ो ॿियो। सही सही ॻाल्हि था चओ पिया। बहरहाल अलाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾे, सम्झ ॾे। असांजी कोशिशि आहे त असां जेको आहे सभिनीनि खे सही रस्ते ते वठी हलूं। पोइ हीअं तव्हां असांखे छा था ॿुधायो? बाबा इमदाद साईं नात आहे ॾाढी जी, जी, बहितरीन कस्टमर। बलगलुला बिकमाली बलगलुला बिकमाली कश
मीख साली सल्लु अलैहि व आली। जिस घड़ी कहते मोहम्मद कुल्लू औलाद सुल्क फरमाते अली उशान अल्लाह समद लम यलद कहते हसन वलम यूलद कहते उसे फातिमा कहती वलम यकुल लहू कुफुवन अहद। खत्म रसूल मौलाए कुल, खत्म रसूल मौलाए कुल, हाज़िर जे बिठा आयो जो कुछ भी आयो जेड़ा भी आयो सरकार आजा आयो। खत्म रसूल मौलाए कुल, खत्म रसूल मौलाए कुल, हाज़िर जे बिठा आयो जो कुछ भी आयो जेड़ा भी आयो सरकार आजा आयो। खत्म रसूल मौलाए कुल। दर्द मार जा वो दरमान तमी आयो साहिब सखावत जा वो सुल्तान भी आयो इकराम तमी आयो एहसान तमी आयो ओ इकराम तमी आयो एहसान तभी आयो। अखड़ियूं झुकियल घोड़नि सां भरियल, अखड़ियूं झुकियल घोड़नि सां भरियल, साम्हूं जे बिठा आयो जो कुछ भी आयो जहिड़ा भी आयो सरकार आजा। खत्म रसूल मौलाए कुल, खत्म रसूल मौलाए कुल, हाज़िर जे बिठा आयो जो कुछ भी आयो जहिड़ा भी आयो सरकार आजा आयो। खत्म रसूल मौलाए कुल। उम्मीद शफायत दी ओ आस दिखे वडिया है कयो नजर नायत का ओ दुखड़ाई छड्यो ना है इन दर का सिवा दरवाज़ो बियो ना है इन दर का सिवा दरवाज़ो बियो ना है। मुज़म्मिल हादी कामिल मुज़म्मिल हादी कामिल
दौलत न लेती का दरबार हाजिए में वो जत न लेती का निवड़ सा मिले भाओ ताकत न लेती का वो निवड़त सा मिले भाओ ताकत न लेती का छोटों की न अदुल गयो पे जो फजल छोटों की न अदुल गयो पे जो फजल हाजिर जे बिठायो रो कुछ भी आयो जहराब आयो सरकार आ जायो खत मेरे सिर मौलाए कुल खत मेरे सिर मौलाए कुल आप जे बिठायो जो कुछ भी आयो जहराब आयो सरकार आ जायो खत मेरे सिर मौलाए कुल हसनैन जे सदके में वो बातिल दी बहारी थे दीदार दिए दाता वो कलब करारी थे कुल मन खा जो इमदाद लगारी थी कुल मन खा जो इमदाद लगारी थी ऐ नूर अज़ल आला अफ़ज़ल ऐ नूर अज़ल आला अफ़ज़ल हाज़िर जे बिठायो जो कुछ भी आयो जहरा भी आयो सरकार आयो खत में रसूल मौलाए कुल खत में रसूल मौलाए कुल सामने बिठायो जो कुछ भी आयो जहरा भी आयो सरकार आ जायो खत में रसूल मौलाए कुल माशाल्लाह कहिड़ा बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार आवाज़ आहियूं वाह वाह मुंहिंजा शुबे रोंगटे खड़े हो गए मेरे तो कसम सां माशाल्लाह तव्हांजी महफ़िल तव्हांजा कलाम सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह एॾी मोहबत सां तव्हां ॻायो था इहो वाकई इहो रंग तव्हांजे अंदरां महसूस थो थिए न्यापो जीअं आहे ईअं ॾिबो ईअं सम्झ उते माण्हू बीठो आहे उन जॻह बेशक बेशक ॿियो वाकई कुझु बि आहियूं जहिड़ा बि आहियूं सरकार बेशक आहे है उहो ई परवरदिगार आहे जेको माफ़ी ॾियण वारो असांखे उहो ई मुंहिंजो माफ़ करण वारी ज़ात आहे असां गुनहगार आहियूं बेशक सही जी व्यूअर्स वक़्तु है हिकिड़े ब्रेक जो जल्दी वापसि था अचो ॿीहर तव्हांखे ख़ुशि आमदीद था चऊं आई होप त तव्हां इंजॉय कंदा हूंदा अॼु जी महफ़िल ऐं मां तव्हांखां भाई इहो पुछणु चाहींदसि त तव्हां कहिड़नि कहिड़नि सूफ़ी शाइरनि खे अञा पढ़ियो आहे ॻायो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हज़रत सचल सरमस्त फ़कीर वली मोहम्मद लगारी फ़कीर बावल साईं अहमदाद साईं बेदिल फ़कीर बाबा बुल्ले शाह जेके बि असांजे सिंध जा या सिंध खां ॿाहिरि शहरनि तसौफ़ जा सभिनि खे तक़रीब सां ॻायो आहे माशाअल्लाह ऐं ॻाईंदा अचो पिया लतीफ़ खे ऐं रखियल शाह खे वली मोहम्मद साईं खे तमामु तक़रीब सां महफ़िल में हज़रत सचल सरमस्त खे ॻाईंदा आहियूं सही वधीक कंहिंखे साईं एजाज़ साईं असांजे हीअं सिंध जे बहितरीनु साईं एजाज़ साईं जी ॿोली खे तमामु ॿुधो पियो वञे असां वरी बि फरमाइश बि थी जेका त एजाज़ जी साईं जी ॿोली जी जे जी लाइ ऐं बुले शाह जा कलाम बि तव्हां इलाही हा ॻाया इलाही जाम साईं बुल्ला शाह बाबा फरीद साईं बिल्कुलु तव्हांजी जेके महफ़िलूं वग़ैरह थींदियूं आहिनि घणो करे तव्हांखे फरमाइश कंहिंजी थींदी आहे सभिनि जी दरवेशनि जी ॿोली हा सभई
इलाही वली मोहम्मद साईं जे कलामनि जी, साईं एजाज साईं जा रखियल शाह, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जन जूं वायूं मुंहिंजूं ॻायल आहिनि इलाही, अच्छा हुननि जा गीत इलाही ॻाईंदा आहियूं। हज़रत सही। सचल सरमस्त, सही बेदिल साईं, सभिनी खे ॻाईंदा आहियूं। साईं बाबा बुले शाह खे ॻाईंदा आहियूं, एजाज साईं खे, तुराब साईं खे, बरहाल जेके बि सूफ़ी शाइर असांजा तसौफ़ ते जेके बि आहिनि सभिनी खे सही। ॻाईंदा आहियूं। ऐं तव्हांजा जेके बि कलाम हूंदा आहिनि उनमें जेको बि तव्हांजी म्यूज़िक हूंदी आहे तव्हां कोशिशि करे पाण ई कंदा आहियो या हाई तव्हां लाइव कंपोज़? फोक म्यूज़िक हा, पंहिंजी उहो त हूंदी लाइव आहे, हूंदी उस्ताद आहे। जेके वेही आहे गॾिजी पाण में बाबा ई कलाम ॻाइणो आहिनि, साईं जीअं अदा शोभी भाई वेठो आहे, ॾिस म्यूज़िक ॾे पियो पंहिंजी, मज़ो अचे पियो, मैच लॻो पियो आहे न साईं। त ईअं ज़रूरी हूंदो आहे न तव्हांजो म्यूज़िशियन तव्हांजो दिमाग़ ख़बर हुजे हुनखे त तव्हांखे कहिड़े क़िस्म जो कंटिन्यू करिणो म्यूज़िक चवंदा खपे। आहिनि त 100 उस्ताद हिकु मिलती बेती। अदा शोभी भाई त असांजो पुराणो माण्हू आहे हिते जो असां वॼाईंदो थो अचे, पर ॿियो माण्हू हिते असां नओं माना न वॼाए सघंदो हो, सही। छो जो असां वाक़ुफ़ न हूंदो न। हा 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 अदा शोभी भाई असां गॾु हूंदा आहियूं हर प्रोग्राम में, जेके बि थींदा कल्चर जा प्रोग्राम हुजनि, ईद जा प्रोग्राम, त उहो कलामनि खां असां खां वाक़ुफ़ थी विया आहियूं हिक ॿिए खां। हलो इहा बि सुठी ॻाल्हि आहे की मुंहिंजी ख़बर आहे। मुल्क मुंहिंजो सवाल तव्हां सां आहे, तव्हां बि सूफ़ी ॻाईंदा आहियो? बिल्कुलु बिल्कुलु सूफ़ी ऐं सूफ़ी खां अलावा पहिरीं दुनियादारी ॻाईंदासीं, पोइ ॾिठोसीं हुन में कुझु बि न आहे, सच त सच आहे न, हू कूड़ आहे, हा हिन में मज़ो आहे, सुकून आहे, सही। दिली सुकून मिले थो, हाणे सही। फुकरा ई ॻायूं था बिल्कुलु। त तव्हांखे मतिलबु तव्हांजो जीअं फ्रेंड सर्कल थी वियो या तव्हांजा ॿिया ॼाण सुञाण वारा उन्हनि तव्हांखे इन शइ ते एप्रिशिएट कयो? बिल्कुलु बिल्कुलु, हुननि बि इहो ई चयो त फुकराई में मज़ो आहे। अच्छा मुंहिंजो वालिद साहब बि फुकराई ॻाए पियो त मां बि फुकराई ॻायां न, सही। इन में ई मोट मिले थी, इज़त बि इन में ई मिले हा थी असांखे। माशाल्लाह माशाल्लाह। हू थोरो टाइम हलंदो आहे जेको दुनियादारी वारो राग हूंदो आहे न। जी जी, त केतिरो अर्सो तव्हां उहो गाना ॻाया? तक़रीबन मां 4-5 साल ॻाया, पोइ मां पंहिंजे वालिद साहब सां गॾियसि न, पोइ फुकराई में अची वियसि। अच्छा जी जी जी। त तव्हांजो कहिड़ो मशहूरु कलाम हुयो? मुंहिंजो मां वहीद अखड़े जो कलाम ॻायो हुयो, पंहिंजे पेरनि मां उथारे तूं गुनहगार न कर। वाह। फर्स्ट एल्बम में मुंहिंजो माना हलियो बि हुयो गानो। सही। जी 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 जी। सही माशाल्लाह अदा माशाल्लाह। भाई त पुराणो माण्हू आहे असांजो। जी 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 माशाल्लाह माशाल्लाह। पोइ ईअं छा पिया ॿुधायो असांखे? बाबा एजाज एजाज साईं जे साईं जी बोल काफ़ी। संगत फरमाइश जी, कई। जी। जी जी रड़ी रड़ी रात्या दिया मुत नेड़े वायम नीर दुखी पंजे दुख जा छा करे बाप नज़ीर सीने सूर सवातिया चाक पवन ताचीर चीज़ल ॾिस फ़कीर जे कसूरन मजत सड़ी वया वया पिरिय जे पार दे उए काय गाना सिंगारूं सैयद चवे तन के गिचिय में गाना उबा इबादत में रहन उए मशफक मर्दाना कन शाह रखल शुक्राना जो पिरी कयाऊं पंहिंजो तू साहिब ज़ादो सुपरी ऐं निसोरो नौकर बेहद करया बंदगी हथ बदी हाज़िर छिनी कीन छॾींदुसि दोस्त जो दर ओ मूता मेर नज़र प्रीम लाज पंहिंजी ओ दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो दर झले बीहंदुसि मां तुंहिंजो तूं बीहण दी याद
दीदार मुके दिल रुबा की करा एक दफो दीदार मुके दिल रुबा की करा ओ देश पहजे में बिठा को देश पहजे में बिठा को दूरान दिया है दस प्यो प्यारा तू अचण दिया अल्लाह दस प्यो प्यारा तू अचण दिया जेतड़ी लो धिकारी कर छड़ाए तब मिटा जेतड़ी लो धिकारी कर छड़ाए तब मिटा जेतड़ी लो धिकारी कर छड़ाए तब मिटा ओ दूर खान सदस पयो ओ दूर खान सदस पयो ओ दूर सड़ दिया है दस प्यो प्यारा अचण दिया तू अचण दिया नदी ओदर जलेबी दुश्मनू जो ओदर जलेबी दुश्मनू जो तू भी अण दिया है दस प्यो प्यारा तू अचण दिया अल्लाह दस प्यो प्यारा तू अचण दिया तो सया की यार बन जी शेर यकतारो खड़े तो सया की यार बन जी शेर यकतारो खड़े तो सया की यार बन जी शेर यकतारो खड़े ओ नाच थी नचद से अगा तो नाच थी नचद से अगा तो नचद से अगा तो ओ तू नचण दिया नदी है दस प्यो प्यारा अचण दिया नदी दस प्यो प्यारा अचण दिया नदी ओदर जलेबी दुश्मनू जो ओदर जलेबी दुश्मनू जो तू भी अण दिया नदी दस प्यो प्यारा तू अचण दिया नदी दस प्यो प्यारा तू अचण दिया नदी अचण दिया नदी सुन सदा ही आखरी एजाज जी सोना सजण सुन सदा ही आखरी एजाज जी सोना सजण सुन सदा ही आखरी एजाज जी सोना सजण और खुद बन जाया तो तू जो और खुद बन जाया तो तू जो और खुद बन दिया नदी दस प्यो प्यारा
माशाल्लाह ज़बरदस्त महफ़िल, बहुत आला शोबी भाई, बहुत अच्छा प्ले किया आपने भी। ऐं मां बिल्कुलु जेका टीम आहे भाजी उन जो हिकु भेरो ॿीहर नालो खणणु चाहींदसि, छो त माशाल्लाह ॾाढो सुठो सभु प्ले करे रहिया आहिनि। हारमोनियम ते मुर्क महबूब ऐं ढोलक ते फ़क़ीर सुभान अली ऐं डफली ते सजाद अली ऐं फ़क़ीर पुनहल भाउ जेको असांजो कोरे जो वेठो आहे पोयां ॻाए पियो इहो बि। ऐं माशाल्लाह एजाज़ भाउ तव्हां त बिस्मिल्लाह वाह वाह आहियो। दुआ तव्हां कयो भेण, जहिड़ो असांजो हाल आहे ड्यूटी कयूं था। न न बिल्कुलु माशाल्लाह इहा एप्रिसिएशन आहे तव्हां सभिनीनि जी, ऐं तव्हांजी एतिरी महिनत आहे, तव्हां एतिरो सभु मिली करे सुठो कमु करे रहिया आहियो। त हिते बि कॉल वठंदासीं। अली राज शर जी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल ड्रॉप थी वई भाउ तव्हांजी, तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो था। अच्छा, हिकिड़े सुठे सूफ़ी सिंगर खे जेको आहे अगरि सूफ़ी ठहिणो आहे, सूफ़ी सिंगर ठाहिणो आहे त उनखे बेसिकली करणु छा खपे? हू अचे सुठे कंहिं वैरागी वटि सिखे, जंहिंखे तसौफ़ जी ॼाण हुजे। सूफ़ी वैरागी इलाही पंहिंजा भला भला सिंध में वॾा नाला आहिनि, अची कंहिं उस्ताद वटि सिखनि इंशाअल्लाह, दिलचस्पी लॻाइनि सूफ़ी राग सां, तसौफ़ सां दिलि लॻाइनि। भली वखर हर हुजे दुकान ते पोइ जहिड़ा ख़रीदार, पर तसौफ़ सां थोरी दिलि लॻाईंदो न त हुनखे रस्तो मिलंदो अॻिते मंज़िल माण्हुनि। केतिरे टाइम में सिंगर सूफ़ी ठही थो वञे पियो? बाबा हाणे सिखे त ही आहे समुंड, हिन जो ॿियो पासो आहे कोन पियो सिख। सही। असांखे ॾिसे 1988 खां वठी ॻायूं पिया, असांखे राग जी ख़बर हींअर बि कान्हे। शुक्र आहे उस्ताद जे नाम सां सदको वञा, जेको सेखारींदो इहो बसि ॻायूं पिया रोज़ी के में बचनि जी करोड़ कर्ब आहिनि मौला जा। बाक़ी राग बाबा वॾी ॻाल्हि आहे, राग परे असां जारी आहे, समुंड आहे पियो सिख, सॼी उमिरि सिखण जी। असां फ़ुक़र आहियूं, इहो रिजेक्ट जेके आहियूं, जो कुझु बि आहियूं, जहिड़ा आहियूं सरकार साम्हूं आहियूं बाबा। अली राज शर जी कॉल वरी सां मिली वई आहे, उनखे वेलकम कंदासीं शो में ऐं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र। तव्हां ठीकु आहियो बाबा? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। ऐं जी छा चवणु चाहींदव अॼु असांजे शो जे हवाले सां, सूफ़ीनिज़म जे हवाले सां? बाबा तव्हांजो शो ॾाढो ज़बरदस्त पियो हले। थैंक यू थैंक यू। ऐं ख़ासि तौर ते जेको तव्हां सिंध जे हिन जेको ख़ासि तौर ते सिंध जो कल्चर आहे उनखे तव्हां उहो कयो पिया, ऐं बुनियादी तौर ते सिंध जो मज़हब, सिंध जो कल्चर आहे तसौफ़ जी। ऐं इन खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में बाक़ी दुनिया में जेको कुझु आहे उहो सॼो कूड़ थो महसूसु थिए पियो। सही। ऐं असांजा सूफ़ी जेके आहिनि उन्हनि जो पैगाम तव्हां जेकॾहिं सॼी दुनिया ताईं पहुचायो था त मां सम्झां थो त इहो वॾे में वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं इहा वॾे में वॾी ॻाल्हि आहे। सही। जंहिंजे करे सॼी सिंध जो जेको मस्बत चेहरो आहे, जेको हाकारी चेहरो आहे, जेको अमन पसंद चेहरो आहे, जेको तसौफ़ वारो चेहरो आहे, उहो सॼी दुनिया ॾांहुं वञे पियो। सही। ऐं मां भायां थो त इहो चेहरो जेको आहे उहो ॾेखारणु खपे त असां सॼी दुनिया में अमन पसंद क़ौम आहियूं, असां बैनुल मज़ाहिब हमआहंगी जा क़ाइल आहियूं, ऐं गॾोगॾु असां वटि को बि मज़हबी भेदभाव कोन्हे को। असांजा जेके सूफ़ी आहिनि उन्हनि कॾहिं बि कंहिं मज़हब जी निंदा न कई आहे। सही। ऐं शाह लतीफ़ भिटाई चवे थो त मतिलबु हिंदू खे इहो नथो चए तूं मुस्लमान थी, पर हुनखे तो चए त कूड़ो तूं कुफर सी काफ़र मां कोठा आहे। हिंदू हद न ईअं जणियो तो मुंहिंजो आहे तिलक तनी के लाइ सचा जे शिरक सी। सो इन जे करे जेको आहे सो उन्हनि जेका तव्हां जेको राह वरिती आहे उहा राह का बि ख़राबु राह कोन्हे का। शर्त इहो आहे त हुनजे अमल ते तव्हां मुकमल तौर ते हुनजे जेको ॾस आहे उन ते तव्हां मुकमल तौर ते अमल कयो। सही। ऐं शाह साईं हुजे या ॿिया फ़क़ीर हुजनि, असां वटि माना सादिक फ़क़ीर जेको आहे हिन वारो उमरकोट वारो, उन त अञा बि कमाल कयो आहे त अलाह छॾियाऊं उर ते पराए पंध पिया, बिना नाले सुपरी अञा के ॿिया, वाकींदा विया सादिक ॿधियो संदरा। त मक़सदु इहो आहे त जेका वहदत आहे उन वहदत खे ही जेको जुज़ आहे उन वहदत सां मिलाइण सां ई माण्हू खे जेका दिली तशफ़ी ऐं तस्कीन मिले थी, इहा ई मां सम्झां थो त वॾी ॻाल्हि आहे। ऐं इहो तसौफ़ जो वॾे में वॾो पैगाम आहे। तव्हां जेके सूफ़ी रागी वेठा आहिनि यकीनी तौर ते हिन ॻाल्हि खे सम्झनि बि था ऐं हिनखे सम्झी करे ॻाइनि बि था ऐं सॼी दुनिया ताईं वरी हिनखे पहुचाइनि बि था। बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु सही था चओ। थैंक यू थैंक यू।
पंहिंजो ख़्यालु रखिजो, अलाह हाफ़िज़। ऐं वाक़ई इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मां त ॿाहिरनि मुल्कनि में बि माण्हुनि खे ॾिठो आहे ऐं खोड़ हाणे इवन त अंग्रेज़ बि असांजे सूफ़ी सॉन्ग्स खे पसंदि कनि था, भले उन्हनि खे सम्झ में अचे या न अचे, पर उहो ॿुधनि था, इंजॉय कनि था। हाँ कंदा, बिल्कुलु कंदा। ऐं ॿाहिरनि मुल्कनि में घणो करे डिमांड बि थिए थी त तव्हां सूफ़ी गाना ॿुधायो असांखे, सूफ़ी राग ॿुधायो, सूफ़ी ॿुधाईंदा आहिनि, दोस्त ॿार ॻाल्हाईंदा आहिनि, असांखे ॿुधाईंदा आहिनि, हा वरी उनको सम्झाईंदा आहिनि, सॼी ॿोली असांजी सम्झनि था। हा माशाल्लाह। तव्हां रियाज़ वग़ैरह कंदा आहियो? तक़रीबन महफ़िलूं हूंदियूं आहिनि मुसलसल, पोइ त कोन कंदा, बसि हिकिड़ो 2-3 ॾींहं माण्हू वेही थो, पोइ रियाज़ ज़रूरी आहे। छो जो हीअ शइ असांजी आहे अहिड़ी जो असां हिनखे 2 ॾींहं छॾींदासीं, हीअ असांखे 4 ॾींहं छॾे वेंदी। सही। केतिरो वक़्तु ॾींदा हूंदव पोइ तव्हां? सुबुह जो उथंदा आहियूं, पोइ जेको कलाकु अधु कलाकु मुनो जेकॾहिं जहिड़े हिसाब सां टाइमिंग जे हिसाब सां हूंदो आहे। सही। हूअं त माण्हू वांदो आहे वेठो सॼो ॾींहुं रियाज़ करे। पर तव्हां ॾींदा आहियो? केतिरो टाइम ॾींदा आहियो? मां टाइम बाबा जे डप खां या हुई जी? मां टाइम घटि ॾींदो आहियां। अच्छा। जी जी जेका ॻाल्हि हुजे माण्हू करे। जी बिल्कुलु। हलो ज़बरदस्त। अबू ॾींदो आहे टाइम सुबुह जो हर सही। रोज़। जी जी मां वटि लफ़्ज़ कोन्हनि के, पर मां ॾाढी मतिलबु शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनीनि जी जो तव्हां सभई हिते आयो ऐं एॾा सुठा सुठा असांखे कलाम ॿुधायव ऐं हींअर बि वेंदे वेंदे तव्हां खां ज़रूरु ॿुधंदासीं। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, सभिनि जे लाइ दुआ ॾींदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। थैंक यू शोभी भाई। सोभी भाई बोल रही थी, शोभी भाई। इसे कहते हैं स्लिप ऑफ टंग। जी व्यूअर्स, आई होप तव्हां असांजी अॼु जी महफ़िल एंजॉय कई हूंदी। ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां ॿीहर मिलंदासीं, तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। मैसेज असांजो त पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारियो, मेन आहे मस्त तालीम ऐं मोहबत कयो, नफ़रतूं छॾियो। हीअ दुनिया दरगुज़र आहे, मुख़्तसर आहे ज़िंदगी, को भरोसो न आहे। वखर सो विया जो बे प्राणनि ते, वेचींदे विलात में ज़रो थे नज़ा, साका हड़ हला अॻ जंहिंजे उभई। हीअ सभिनि जे लाइ दुआ आहे। ही दुनिया सब दरिया को तारो तमी, हिकड़ी लहर लोभ जी ॿियो आतश जो आड़ा, ओ सदके करे सा दरी वया हिन तार मां। ही सभिनि केटीएम जे सत जे लाइ ऐं असांजो डायरेक्टर साहब एंडी शर्मा, उन्हनि जी नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, नाले घड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आया निदर निमाणी, आया निदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो, आधार तुंहिंजो, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, आया निदर निमाणी, आया निदर निमाणी, मूंखे आधार तुंहिंजो, आधार तुंहिंजो, नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो, नाले घड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। ॾाढी आहे तंगी दुनिया दुरंगी, 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 बिना धड़ीअ बहजे, बिना
हर बाज बानीअ ते दीदार पहजो नाले धड़क जे बेड़ो तार अल्लाह नाले घड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आया निदर निभाणी आया निदर निभाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धड़क जे बेड़ो तार अल्लाह नाले घड़ीअ जे बेड़ो तार मुंहिंजो एक